तो मुंहिंजो पीउ गुजराती पढ़ियो ऐं सिंधी पढ़ियो। पोइ मुंहिंजो पीउ गुजराती जो स्कॉलर हो, हुनखे फाइनल जो इम्तिहान हुन कोन ॾेई सघियो जो संदसि पीउ गुज़ारियो, पर मुंहिंजे चाचे सिंधी फाइनल ॾिनी, गुजराती फाइनल ॾिनी 7 दर्जे में। मुंहिंजो चाचो मुंहिंजे पीउ जो ॿियो वॾो भाउ, ॿ मुंहिंजे पीउ जा भाउ वॾा हुआ, उहे ॿिए भाउ बि उहा फाइनल पास कई। शहर में तमामु 2-4 माण्हू हुआ जिन उहा फाइनल पास कई। सो मुंहिंजो पीउ वरी गुजराती में हिकिड़ो वॾो फिलासफ़र थी गुज़रियो आहे, संत थी गुज़रियो आहे, जंहिंजो नालो आहे राम तीर्थ। राम तीर्थ अलामा इक़बाल जो दोस्त हो, लाहौर जो वेठल हो। उहो राम तीर्थ अमेरिका में वियो, हू चेलो थियो हुनजो विवेकानंद जो हुनजी असरु हो जो अमेरिका में वियो, हू बि अमेरिका में वियो। उहो इक़बाल जो दोस्त हो। इक़बाल खे हू संस्कृत बि सेखारींदो ऐं हुनखे इक़बाल फारसी सेखारींदो। इक़बाल 1905 में विलायत वियो पढ़ण जे लाइ। जेसीं विलायत वियो तेसीं उन पंडित जो दोस्त हो राम तीर्थ जो। मुंहिंजो पीउ राम तीर्थ जा किताब अंग्रेज़ी में बि हुआ ऐं उर्दू में बि हुआ। छा पंजाब जी ॿोली, किताबनि जी ॿोली, इल्म जी ॿोली उर्दू आहे। अंग्रेज़नि 1850 में या 1856 में अंग्रेज़नि लखनऊ जो हिकिड़ो वॾो मशहूरु राइटर हो, पब्लिशर हो, उन प्राइमरी लिखी उर्दू में। उहा प्राइमरी अंग्रेज़ वठी हाणे लाहौर में पंजाब जी प्राइमरी तालीम हिंदू मुस्लमान सिख मिड़नी लाइ उर्दू हुई। हिंदी पंजाब में न हुई, न को सिख, गुरमुखी हुई। गुरमुखी सिखनि जी मज़हबी किताब हुई, ॿोली हुई, पढ़िया। पर पंजाब जी ॿोली जेका पढ़ाई वेंदी स्कूल में प्राइमरी ऐं सेकेंडरी, सा उर्दू ज़बानी, तंहिंखां हुन जा किताब उर्दू जा किताब गुजरात में तर्जुमो थियल आहे। मुंहिंजे पीउ वटि उहे राम तीर्थ जा किताब आहे। राम तीर्थ ते इक़बाल हिकिड़ो शेर लिखियो आहे। इक़बाल जो हिकिड़ो किताबनि जो पहिरीं किताब जो नालो आहे बाग़ दरा। बाग़ दरा में हिकिड़ो किताब ते उनवान आहे राम। उहो हू राम तीर्थ आहे। हू राम असां वारो अवतार न आहे, धर्मी राम न आहे, हू राम तीर्थ आहे। इक़बाल जो दोस्त हो। पर जॾहिं इक़बाल जर्मनी, ऐं मूं जर्मनी में उहा जाइ ॾिठी जंहिं इक़बाल जर्मनी में रहंदो पढ़ंदो, घर ॾिठो, त इक़बाल जॾहिं मोटी आयो यूरोप खां, त पोइ हू हिंदू पुणे वारी ॻाल्हि छॾे ॾिनई ऐं कटो मुस्लमान थी वियो। जॾहिं यूरोप मां PhD करे आयो, पोइ इक़बाल बदिलजी वियो। पहिरीं इक़बाल हुनजो दोस्त हो। उन ते पंहिंजे किताब में शेर लिखियईं हिकिड़े माण्हू ते। इक़बाल जो हिकिड़ो राम नाले सां शेर आहे बाग़ दरा में, ऐं उनजी ख़ूबियूं बयानु कयूं अथसि। ऐं उहो वॾो आलिम माण्हू हो ऐं पंजाबी हो, नालो राम तीर्थ हो। सो मुंहिंजो पीउ उन राम तीर्थ जो किताब मुंहिंजे पीउ वटि हो, तंहिंजे करे हू फिलासफ़ी पढ़ंदो। मुंहिंजा 2 सौट पंजूमल ऐं करमचंद पहिरीं मिठी मां हैदराबाद में मैट्रिक में पढ़णु विया। उन ज़माने में गवर्नमेंट हाई स्कूल हूंदो हो सरकारी, उहो उते गवर्नमेंट हाई स्कूल हो। हिते नूर मोहम्मद हाई स्कूल जे भरिसां SM कॉलेज आहे हिकिड़ो कराची हैदराबाद में। उन SM कॉलेज में गवर्नमेंट हाई स्कूल हूंदी हुई। उन गवर्नमेंट हाई स्कूल में पढ़ंदा हुआ। पोइ सरकार फ़ैसिलो कयो सिंध त प्राइवेट माण्हुनि, लोकल बोर्डनि खे प्राइवेट माण्हू खे कॉलेज ॾिजे। तॾहिं हुननि उहो कॉलेज ॾिनो, हाई स्कूल ॾिनो नूर मोहम्मद खे। पोइ नूर मोहम्मद हाई स्कूल थियो। नूर मोहम्मद हाई स्कूल पहिरीं सिविल अस्पताल जे पुठियां हॉस्टल आहे हींअर, उहा नूर मोहम्मद हाई स्कूल हुई। पोइ जॾहिं हीअ गवर्नमेंट हाई स्कूल जी हुनखे बिल्डिंग मिली, सो उहे 2 मुंहिंजा भाउ सौट आर्य समाज जी थिया हुआ। आर्य समाज हिकिड़ो सिंधियुनि में नओं तरीक़ो जो बुत परस्ती जे ख़िलाफ़ु हूंदो, ऐं हू मुस्लमान वारी तबलीग बि कंदो, कन्वर्शन बि कंदो, हिंदुनि मां मुस्लमान कंदो। तंहिंजे करे उहो, ऐं वरी उनखे जेके बुत परस्त हुआ या पूॼींदा हुआ मूर्तियुनि खे, उनजे ख़िलाफ़ु हो धर्म। सो उहो 2 उनजो असरु थियो। मुंहिंजे पीउ हुननि खे सम्झायो त आर्य समाज खणी सुठी त ॻाल्हि हुजे, पर नफ़रत ते बेहारी अथनि। तंहिंजे करे जेको दीन नफ़रत ते बीहंदो उहो सुठो न चयो वेंदो। उन्हनि खे आर्य समाज जी उहे कीअं थिया, केरु मिलियो, केरु लॻो उन्हनि सां? इन आर्य समाज ठाहिण वारो हो स्वामी दयानंद सरस्वती, जंहिं 1875 में
उन ठाही आर्य समाज शुरू कई ऐं उन आर्य समाज जो वास्तो एनी बेसंत ऐं कर्नल आलकाट सां थियो। उन्हनि पाण में मुलाक़ात कई छाकाणि हुन वेदनि खे हिंदू धर्म ऐं हिंदू कल्चर खे हिंदू मज़हबी ॻाल्हियुनि खे अॻिते आंदो आर्य समाज वारे। पर हू मूर्ति पूॼा जे ख़िलाफ़ु हो। तंहिं करे हू रामायण ऐं कृष्ण भॻवान जी भागवत पुराण और गीता जी ॻाल्हियुनि जे एतिरो फ़ाइदे में न हो। हुन चयो त जेको वेद आहे सो साॻी मुस्लमान वारी ॻाल्हि कई त अलाह जो अलाम थियल आहे, उहो भॻवान जी तरफ़ां आयल आहे ऐं उहो वेद ई सभु कुझु आहे। उन वेद खे अॻिते वधाइण वारो हो। सो मुंहिंजे पीउ हुन सां थियो, पर मुंहिंजी सौटनि खे मना कई त हिन जे भली थियो, पर हुनजो नफ़रत वारी ॻाल्हि उहो न कयो। उहो मुंहिंजे पीउ कई। उहो मुंहिंजा भाउ सौट ॿई मैट्रिक पास कयूं, पोइ उन्हनि नौकिरी में वेई। तंहिंजे करे ॿी ॻाल्हि छा हुई त थर जी जेका रहण रहाइश जो जेको तरीक़ो हो, सो थर जा माण्हू तमामु कंटेंटेड हुआ। थर में बुख न हुई, माण्हू सेटिस्फाइड हुआ। बुख जी तकलीफ़ हुई, अनाज ॾुकार पवंदो हो। सिंध में माण्हू ग़रीब हलिया वेंदा हुआ, अमीर माण्हू थींदा। मुंहिंजो पीउ हिकिड़ो वॾो वापारी कंदो हो, कणिक बाजरी ख़रीद करण जे लाइ जेकबाबाद वेंदो हो। जेकबाबाद में त जेको सिंध में ऐं जेकबाबाद में जान जेकब, जंहिं जेकबाबाद जो शहरु ठाहियो, ख़ानगढ़ नंढे ॻोठ खे जेकबाबाद कयो। उन जेकबाबाद जे हुन बलूच ट्राइब्स खे बलूचिस्तान जे दंग तां वठी ऐं जेकबाबाद में आबाद कयो। हुन हिकिड़ो वाह खोटियो, नालो को आहे जो वाह खोटियो आहे जंहिं वाह ते आबादी थींदी। त उते छाकाणि बियावान हो, तंहिं करे बाजरी घणी थींदी। पोइ थर जे ॾुकार में बाजरी ख़रीदण जो मुंहिंजो पीउ ख़ासि वापारी हो, जेकबाब रहंदो। पोइ हुते हिकु दफ़ा बीमार थी आयो, छाकाणि जेकबाब जी तमामु घणी गर्मी हुई या थर जे माण्हू खे सहण खां मथे हुई। थर में गर्मी थींदी आहे, पर जेकबाब जी गर्मी तमामु घणी। तंहिंजे करे लाड़काणे में उत्तर में गर्मी आहे, तंहिंजे करे गर्मी जो सुहिणा न वञ लाड़, बैत न चवंदा सुहिणा न वञ लाड़। माण्हू लाड़ में गर्मी कोन हुई, हुते गर्मी हुई त माई चयो सुहिणा न तूं वञ लाड़, पंखो जलींदी सां दिलि हार कंदी सां। उहो उन करे हो छाकाणि हुते गर्मी करिणी। त मुंहिंजे पीउ खे हुते तकलीफ़ थी गर्मी थी। पोइ मुंहिंजे पीउ हुते हिकिड़ो रहंदो हो, राजस्थानी हो, जंहिंजा वॾा वाटर जान जेकब जी फ़ौज में सिपाही हुआ। उहो हिकिड़ो पाड़े में उहो रहंदो, उते वञी वरी उते उन्हनि जी नियाणी हुई। सो मुंहिंजे पीउ खे हुन जो शादी कई। त मुंहिंजे पीउ जे वॾे भाउ जेको मुंहिंजे पीउ खां 13-15 साल वॾो हो, तंहिं चयो त पाण खे शादी हिन धारियुनि माण्हुनि मां न करणी आहे, हीअ अलॻि गुजरात जा, तव्हां शादी। मुंहिंजे पीउ इनकार कयो। पोइ मुंहिंजे पीउ हुनखे जवाबु ॾिनो त आउं शादी कोन कंदुसि। पोइ उन करे पोइ मुंहिंजे पीउ शादी ॻोठ में न करे, तंहिंजे करे वॾी उमिरि में पोइ हुनखे शादी करी। पोइ हुनखे चयूं, मुंहिंजा सौट हुआ वॾा थी आया, त मुंहिंजे वॾे चाचे चयो त बाबा हाणे ॿिया ॿारनि जी शादी कोन्हे, तूं शादी कर। तंहिंजे करे मुंहिंजे पीउ जी उमिरि 35 सालनि जी उमिरि में शादी कई। ऐं पोइ मुंहिंजी मां गुज़ारी। पोइ मुंहिंजो असांजो त तरीक़ो जमड़ा हुते दुकान खोलियऊं ऐं अनाज ख़रीद करणु, वॾनि जी मुकादा खणनि। सो थर छॾे, थर में 1899 में वॾो वॾो ॾुकार पियो, जंहिंखे छपनूं चइबो। उहो संबत विक्रमी संबत आहे 1956 संबत में वॾो ॾुकार पियो। तंहिंजे करे हुनखे छपनूं चवंदा आहिनि। हिकु बराबरि थिए थो 1899 में। विक्रमी संबत ऐं अंग्रेज़ी संबत जे विच में 57 सालनि जो फ़र्क़ु आहे। 57 साल अॻु में आहे जेकी विक्रमी संबत हली। जीअं आउं ॼाओ हुउसि पहिरीं बडो 3 बडे ते 5 तिथ ते बडे महीने में, ऐं हुन महीने में अगस्त महीने में ॼाओ हुउसि, 21 अगस्त में ॼाओ हुउसि। ऐं हू हुते थिए थी 3 तारीख़ बडे जी, हू शायदि 1885 थिए थी या थिए थी, विक्रमी संबत थिए थी। सो ॻाल्हि ते कयमि। उहो पोइ असांजो उते दुकानु हो। पोइ मुंहिंजे पीउ आउं ॼाओसि। पोइ मुंहिंजा सौटनि जी शादियूं थियूं। पोइ जो असली घर हो असांजो दाननि जो,
पिरजानाणी सां सरनेम हो मुंहिंजो घर उहो मुंहिंजे पीउ खे हिसे में ॾिनो ऐं मुंहिंजा सौट भाउ चाचा मुंहिंजे पीउ जा भाउ ऐं हुनजा मीउ जा सौट उहो घरु छॾे जुदा वञी जायूं वठी वेठा। असली जेको घरु हो असांजो जेको मुंहिंजे ॾाॾे जो पढ़े ॾाॾे जो उहो मुंहिंजे पीउ जे हिसे में आयो। उहो असां हाणे विकिणी छॾी वियो हुते, छाकाणि त पाड़े वारनि भाउचारनि घुरियो त असांखे ॾियो, तॾहिं असां हुनखे ॾेई छॾियो, पोइ पैसा बि ॾेई विया। पोइ असां वरी हिते हिते जायूं वयूं वरितियूं आहिनि। 46 मैट्रिक पास कई। मुंहिंजे पीउ मूंखे चयो त तूं डॉक्टर थी, मूं चयो आउं इंजीनियर थींदुसि। मुंहिंजे पीउ उन ज़माने में छा हो जो इंजीनियर माना वाहन जा इंजीनियर, त उहे मशहूरु रिश्वत में हूंदा हुआ, ज़मीनदारनि खां पैसा वठंदा हुआ, पैसनि खे पाणी ॾींदा हुआ। मुंहिंजो पीउ चवंदो त इंजीनियरिंग मूंखे पसंदि आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु हो मूंखे मैथमेटिक्स ऐं फिज़िक्स जो शौक़ु हो। पोइ उन ज़माने में इन 46 में मैट्रिक पास कई। उन ज़माने में कॉलेज में डॉक्टरी ऐं इंजीनियरिंग जा पहिरियों साल साॻियो हो। पहिरें साल में फिज़िक्स केमिस्ट्री ऐं बायोलॉजी ऐं बॉटनी पढ़णी पवंदी। पहिरें साल, ॿिए साल में चूज़ करिणो हो त इंजीनियरिंग खणी तुंहिंजी डॉक्टरी खणी। सो पहिरें साल में त हली विया ॿई। ॿिए साल में असीं आयासीं त मुंहिंजे पीउ जे चवण ते मूं डॉक्टरी खई ऐं असीं ॿिए साल में हुआसीं त पाकिस्तान थी वियो। पाकिस्तान थियो त पनागिरी वई आहे कॉलेज में, हैदराबाद जी कॉलेज में। असांखे उहो कॉलेज छॾिणो पियो, अॻिते वधियो। पोइ मूं अची कराची में आर्ट्स में दाख़िला वरिती ऐं LLB पास कई।